पाकिस्तान खिलाफ आलमी साजिश है। मुल्क खिलाफ परॾेही साजिश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि खे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। संदसि चवणु हो त हू धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। संदसि चवणु हो त हू धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। संदसि चवणु हो त हू धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सियासी बहरान मुल्क में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। अव्हांखे आगाह कंदा हलूं वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेएतमादी वारी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़िन इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी
तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। सदस्य चवणु हो त हू धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इतिहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। वज़ीर आज़म चयो सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेतमादी रिथ बहरान पैदा करण जो आईनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इतिहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। इन ते ॻाल्हाइण कयो आहे सीनियर सहाफ़ी शकील सूमरो साहिब असांखे जॉइन कयो आहे। शकील, आगाह कजो, वज़ीर आज़म पारां धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इतिहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। हे छा चवंदा इन हवाले सां? वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको परेड ग्राउंड जलसे में ख़त जी ॻाल्हि कई हुई ऐं उन ख़त जो इल्ज़ाम सिधो सां हुन नवाज़ शरीफ़ ते हयो हुयो त ओला मां खे धमकी मिली रहियूं आहिनि ऐं उन में हुनजो इशारो हुयो त नवाज़ शरीफ़ जेको आहे उन साज़िश जो हिसो आहे। हिन वक़्तु बेतमादी जी रिथ जेका आहे उहा इमरान ख़ान जे ऐं PTI सरकार जे हथनि मां निकिरी चुकी आहे। त मां सम्झां थो त इमरान ख़ान इहो आख़िरी कार्ड खेॾण जी कोशिशि करे रहियो आहे, जेको नाकाम वेंदो, छाकाणि त हिन वक़्तु आइनी ऐं कानूनी तौर ते सॼो जेको गेम आहे उहा क़ौमी असेंबली में आहे ऐं नंबर ऑफ गेम जे हवाले सां जेकॾहिं PTI सरकार इमरान ख़ान वटि उहे नंबर न आहिनि त मां सम्झां थो त उन गेम मां उहा गेम ओवर थी चुकी आहे ऐं इमरान ख़ान उन गेम मां ॿाहिरि निकिरी चुको आहे। इन करे ही जेको कार्ड आहे ख़त वारो उहो खेॾी रहियो आहे। मां सम्झां थो इहो ख़त एतिरो इम्पोर्टेंट न आहे। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ख़त हुयो त नंबर ऑफ गेम्स जे हवाले सां इमरान ख़ान जेको आहे यू टर्न वठंदो रहियो आहे। ख़ासि तौर ते पंजाब जे अंदरि उस्मान बोज़दार जेको आहे जंहिंजे लाइ हू चई चुको ॾेढ ॿ हफ़्ता अॻु में त हुनखे कंहिं बि सूरत में उस्मान बोज़दार खे न हटायो वेंदो, पर अवां ॾिठो त उस्मान बोज़दार वारे मामले ते बि इमरान ख़ान यू टर्न वरितो। मां सम्झां थो हिन वक़्तु जेका सॼी गेम आहे उहा क़ौमी असेंबली में आहे ऐं उहा नंबर ऑफ गेम उहो सॼो गेम आहे ऐं उन मुतहिदा क़ौमी मूवमेंट जंहिं वटि 7 MNAs आहिनि ज़रिए जो चढ़ा आहे त उन जा समूरा मामला जेके आहिनि उहे जॉइंट अपोज़िशन सां तइ थी चुका आहिनि। पीपल्स पार्टी ऐं मुतहिदा क़ौमी मूवमेंट में हिकिड़ो मुआहिदो थियो आहे। उन मुआहिदे में जेके गारंटियर आहिनि उहे अपोज़िशन PDM में शामिल जेके जमायतूं आहिनि मौलाना फज़लुर रहमान ऐं उहे शहबाज शरीफ़ उन जा गारंटियर आहिनि। उन हवाले सां 7 जेके वोट आहिनि उहे जॉइंट अपोज़िशन खे मिलंदा। मुतहिदा क़ौमी मूवमेंट जा बाप ॾींहं अपोज़िशन ॾिठी त बाप जो 5 उन्हनि वटि नंबर्स हुआ, 5 मां 4 नंबर्स जेके आहिनि जॉइंट अपोज़िशन जो हिसो थी चुका आहिनि। असलम भोताणी जेको आहे उहो गुज़िरियल ॾींहुं ऐलान करे चुको आहे। शाहज़ैन भुगटी जेको आहे जमहूरी वतन पार्टी जो उहो ऐलान करे चुको आहे। त हिन वक़्तु गेम जेका नंबर ऑफ गेम आहे उहा मां सम्झां थो त क्लियर थी चुकी आहे त जॉइंट अपोज़िशन जा हिन वक़्तु नंबर जेके आहिनि उहे 172 खां तमामु घणो अॻिते वधी चुका आहिनि ऐं मां सम्झां थो अञा बि जेकॾहिं कुझु ॾींहं थींदा त उन में वधीक जेके मेंबर आहिनि उहे टोटली जॉइंट अपोज़िशन सां शामिल थींदा। हिन वक़्तु इहो कार्ड खेॾणु मुंहिंजी नज़र में त एतिरो को इम्पोर्टेंट उनका ख़त जी न आहे। जी शकील, इहो आगाह कजो त छा वज़ीर आज़म जो सीनियर सहाफ़ियुनि इतिहादियुनि खे ख़त ॾेखारणु पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी जे ख़िलाफ़ न हूंदो? मां सम्झां थो हीउ हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो कार्ड आहे जंहिंखे मां तव्हांखे पहिरें चुमते ख़त जी का इम्पोर्टेंट कोन्हे। जलसे में जॾहिं इमरान ख़ान चई रहियो त इन ख़त जा हू तफ़सील जेको आहे उहो जल्द पधिरा कंदो, उन सिलसिले में हू इतिहादियुनि ऐं जेको मीडिया खे ख़त जे बारे में तफ़सीलनि खां आगाह कंदो। हिन वक़्तु मां सम्झां थो त ख़त जी इम्पोर्टेंस इन करे कोन्हे जो हिन वक़्तु सॼो मामिलो जेको आहे नंबर ऑफ गेम्स सां लाॻापियल आहे। जेकॾहिं इमरान ख़ान वटि PTI वटि नंबर्स पूरा आहिनि, मां सम्झां थो नंबर पूरा हुजण जी सूरत में इहो ख़त कॾहिं बि उनजो हवालो न ॾिनो वञे। हिन वक़्तु फ्रस्ट्रेशन आहे ऐं उन फ्रस्ट्रेशन जो इज़हार हिन ख़त जे ज़रिए कयो पियो वञे त नंबर्स ऑफ गेम में जॾहिं माण्हू कुतल हुजे थो, फ्रस्ट्रेट थिए थो, पोइ इन क़िस्म जा हथकंडा इस्तेमालु करे थो। इन क़िस्म जे हथकंडनि जी अहमियत कोन्हे ऐं इन हवाले सां मुमकिन आहे त मुस्लिम लीग नून जेको आहे इन जो ख़त पधिरा इहे तफ़सील पधिरा थियण खां पोइ उहो उनजो बहितर जवाबु ॾींदी। मुंहिंजी नज़र में हिन वक़्तु जेका गेम आहे उहा बेतमादी रिथ आहे, उहा नंबर्स जी गेम आहे। नंबर्स जॉइंट अपोज़िशन वटि पूरा आहिनि ऐं पाकिस्तानी पॉलिटिक्स में ईअं थियो आहे त इन वक़्तु ताईं कुझु बि थी सघे थो पियो, पर हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे उनमें नंबर्स ऑफ गेम में
जॉइंट अपोजिशन जो आहे वाज़े क्लियर तौर ते पीटीआई सरकार खे डिफीट ॾेई चुकी आहे। शकील, अपडेट ॾियण लाइ तज़ियो ॾियण जे लाइ वॾी महिरबानी अव्हां जी। नाज़रीन, पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि इत्तेहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे। मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। संदसि चवणु हो त हू धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु हिकु मेंबर खे ॾेखारींदो। इन हवाले सां तज़ियो मालूम कंदासीं। सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन सबीन मेमून साहिबा असांखे जॉइन कयो आहे। सबीन मेमून साहिबा, वॾी महिरबानी जॉइन करण जे लाइ। सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त जेकॾहिं ख़त में का अहिड़ी ॻाल्हि आहे त वज़ीर आज़म जा इत्तेहादी वज़ीर आज़म खां अलॻि छो थींदा था वञनि? महिरबानी इशफाक, मूंखे त लॻे थो त सॼी सूरत हाल में स्टिल वज़ीर आज़म अञा ताईं कंफ्यूज़ आहे। जेकॾहिं असां कल्ह जी स्टेटमेंट खणूं जेका मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी फवाद चौधरी ऐं सदु उमर, उन्हनि चयो त ख़त हिकिड़ो सीक्रेट आहे, उनखे असां चीफ जस्टिस खे ॾेखारे सघूं था। हाणे ख़तरे सहाफ़ियुनि खे ॾेखारण जी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मुख़्तलिफ़ क़ौमी इदारा आहिनि, आइनी इदारा आहिनि, जिन ते जेकॾहिं ख़त में वाक़ई धमकी ॾिनल आहे त इहो इंटरनेशनल मामिलो आहे, मुल्की सलामती जो मामिलो आहे, त हिनखे अहिड़नि फॉरमनि ते पेश करणु घुरिजे, ॾेखारणु घुरिजे जिते इनजी ॾेखारणु ज़रूरी आहे। यूरोपीय यूनियन में अञा हिनजी तस्दीक़ नाहे कई। ख़त खे ॾेखारे सघे थो पार्लियामेंट में, क़ौमी सलामती जा इदारा आहिनि। जॾहिं अपोजिशन बि इहो चई चुकी आहे त जेकॾहिं वाक़ई मुल्क जे ख़िलाफ़ का साज़िश या अहिड़ी का धमकी मिली आहे त पहिरीं उन्हनि खे बि ॾेखारे वञे हू मुल्क जे ख़िलाफ़ जेका बि साज़िश थींदी हुन में हुकूमत जो साथ ॾींदा। पोइ सम्झ में नथो अचे त प्राइम मिनिस्टर खे अहिड़ा कहिड़ा सहाफ़ी आहिनि या उन्हनि जी क्रेडिबिलिटी छा आहे उन्हनि सहाफ़ियुनि जी, इहो कीअं तय थींदो, इहो केरु तय कंदो। सो इन में लॻे थो त इहा हिकिड़ी पॉलिटिकल रांदि आहे जेको वज़ीर आज़म खेॾी रहियो आहे, पर इन सां मौजूदा सूरत हाल में वज़ीर आज़म खे शायदि एॾो को ख़ासि फ़ाइदो न थी सघे। छो त चीफ जस्टिस खे तव्हां इन्वॉल्व नथा कयो, पार्लियामेंट जे इदारनि खे तव्हां इन्वॉल्व नथा कयो, अस्करी क़यादत खां इन तव्हां तस्दीक़ नथा करायो, त पोइ तव्हां कहिड़े फोरम ते इन ख़त खे ॾेखारण जी ॻाल्हि कयो था, या इन जो सियासी वक़्ती फ़ाइदो वज़ीर आज़म खे छा थी सघंदो, इहो सम्झ में नथो अचे। इन सां ख़ुदि वज़ीर आज़म जे एक्ट ते तमामु घणी तनक़ीद थी सघे थी बजाए फ़ाइदे थियण ते। अच्छा सबीन मेमून साहिबा, इहो पिणु ॿुधाइजो त MKM जो जॾहिं जॉइंट अपोजिशन सां ठा थी वियो आहे, हिकु मुआदे ते अची पहुता आहिनि, त हाणे वज़ीर आज़म वटि क्रेडिबिलिटी जेका आहे या मोरालिटी जेका आहे उहा त नाहे रही। छा वज़ीर आज़म खे अव्हां नथा सम्झो त इस्तीफ़ा जो ऐलान करणु खपे त उन में वज़ीर आज़म जो वधीक फ़ाइदो थींदो? इशफाक, वज़ीर आज़म चए थो त मां आख़िरी बॉल ताईं खेॾंदमि, चाहे हाणे जेकॾहिं MKM बाज़ाब्ता जेकॾहिं ऐलान कंदी त पोइ त वज़ीर आज़म वटि जेका अक्सरियत हुई उहा न हुअण जे बराबरि हूंदी, बिल्कुलु साबित थी वेंदो। उन जे बावजूदि अञा ताईं MKM खे राज़ी करण जे लाइ PTI जी कोशिशूं जारी आहिनि, या इन तरह जा बयान ॾियनि त पीपुल्स पार्टी सदाईं धोखो कयो आहे, इहा हाणे अहमियत नथा रखनि। ॿिनि टिनि नंबरनि जो या ॿिनि टिनि फिगर्स जो जेको आहे उहो फ़र्क़ु आहे। मुंहिंजे ख़्याल में अपोजिशन जेतिरी कॉन्फिडेंट नज़र अचे थी, ओतिरो ई दावा हुकूमत तरफ़ां बि कई वञे थी त असां जेको पंहिंजो टारगेट मुकमल करे वरितो आहे, पर उन बावजूदि सूरत हाल हींअर हुकूमत जे हथां वेंदे नज़र अचे थी। जेकॾहिं MKM बि अॼु इहो ऐलान करे थी अपोजिशन जो साथ ॾियण जो, त मुंहिंजे ख़्याल में वज़ीर आज़म वटि को वे बचे नथो। पर वज़ीर आज़म इहो चई चुको आहे क्लियर त कुझु बि थिए मां इस्तीफ़ा न ॾींदुसि, आख़िरी बाल ताईं बसि विढ़ंदुसि। इन जे लाइ हुन वोटार जी कुर्बानी बि ॾेई छॾी पंहिंजी सीट बचाइण जे लाइ। पर हाणे जेकॾहिं सूरत हाल इहा वञी थी थिए त पोइ चौधरी परवेज़ इलाही जे हवाले सां ज़रदारी साहिब जेका ॻाल्हि करे चुको आहे उहा बि यादि रखणु घुरिजे त परवेज़ इलाही जेकॾहिं अपोजिशन चाहींदी तॾहिं वज़ीर आला पंजाब थी सघंदो, थी सघे थो अपोजिशन इन जे अगेंस्ट में अलीम ख़ान खे हाणे करीम ग्रुप सां जेकॾहिं हुननि जा मामला सेट था वञनि, तो वज़ीर आज़म जे लाइ ॾुखियूं बहरहाल ज़रूर आहिनि, छो त अपोजिशन इलाही मुतहद ऐं मज़बूत नज़र अचे पई। अच्छा सबीन मेमून साहिबा, इहो पिणु ॿुधाइजो त जीअं पाकिस्तान मुस्लिम लीग काफ पारां आसिफ अली ज़रदारी कल पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ॿुधायो त राति जो असांखे मुबारकबाद ॾियण आया, असांखे मिठाई पेश कई वई ऐं सुबुह जो असां ॾिठोसीं त हू ॿिए पासे हलिया विया। त छा अव्हांखे लॻे थो त MKM सां बि कुझु अहिड़ो सीन थी सघे थो, छो त अॼु MKM सां हुकूमती वफ़द बि मुलाक़ात करण वारो आहे? ॾिसो, MKM जो जेको मफ़ाद आहिनि उहो घणा हिन वक़्तु सियासी सिंध में आहिनि। MKM जी जेका सियासत आहे उहा सिंध जे चौधारी फिटी रही आहे, जंहिंमें कराची हैदराबाद उन्हनि जा इम्पोर्टेंट हदफ रहिया आहिनि। चाहे उहो अलॻि सूबे जी ॻाल्हि हुजे, डोमिसाइलनि वारो मामिलो हुजे, या नौकरियुनि वारो मामिलो हुजे, या उन्हनि जी बंदि ऑफिस हुजे जेके सूबे सिंध में आहिनि उहे खोलण जो मामिलो हुजे, उन्हनि जे सियासी कारकुननि ते केस उहे सिंध में आहिनि, उन्हनि जा जेके कारकुन जेल में बंदि आहिनि उहे सिंध में आहिनि।
MQM जा मफ़ाद घणो करे सिंध में आहिनि, चाहे उहे लोकल गवर्नमेंट में अहम वज़ारत जे हवाले सां हुजनि, हेल्थ मिनिस्ट्री जे लाइ हुजनि। MQM मुंहिंजे ख़्याल में जिते वधीक सियासी फ़ाइदो ॾिसंदी उते ई पंहिंजो टर्निंग पॉइंट हणंदी। त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु MQM जे लाइ जेको अट्रैक्टिव शइ आहे उहो सिंध में आहे, जंहिंमें हुननि जूं सीटूं बि आहिनि, हुननि जी अक्सरियत बि आहे। हिन ॻाल्हि में कोई शक न आहे त सिंध में या सिंध कुझु शहरनि में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो हिकिड़ो अंग मौजूदु आहे, हिन खां इनकार नथो करे सघे। तो इन करे MQM जेकॾहिं सिंध में या कराची या हैदराबाद में हुननि जी मेयरशिप मिले थी, लोकल बॉडीज़ में जो कानून हुननि जी मर्ज़ी जो ठहे थो, लोकल बॉडीज़ में हुननि जी शमूलियत हुननि जी मर्ज़ी जी थी वञे, हेल्थ जी मिनिस्ट्री मिली थी वञे, कुझु ॿिया मामला हुननि जा तय थी था वञनि, त मुंहिंजे ख़्याल में MQM जे लाइ साॻियो जेको खाधो आहे उहो सूबे सिंध में आहे, पीपुल्स पार्टी सां आहे। सबीन महमूद साहबा वॾी महिरबानी, अवां पंहिंजो तजियो ॾिनो। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इत्तेहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवण आहे त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे, मुल्क ख़िलाफ़ पर रही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु हिकु मेंबर खे ॾेखारींदो सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेएतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि, पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेएतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे, मुल्क ख़िलाफ़ पर रही साज़िश कई पई वञे। संदसि चवण हो त हू धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इत्तेहादी पार्टियुनि जे हिकु हिकु मेंबर खे ॾेखारींदो। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां राब्तो कयो आहे। हे सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन मेराज हबीब असांखे जॉइन कयो आहे। मेराज हबीब साहब, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त वज़ीर आज़म इमरान ख़ान छा पंहिंजो आख़िरी कार्ड पियो खेॾे त ही आलमी साज़िश आहे, इत्तेहादियुनि खे सीनियर सहाफ़ियुनि खे ॾेखारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे इन ख़त खे? अवां नथा सम्झो त जलसे में कयल ॻाल्हि त ही ख़त वाज़े न कंदासीं, छो त इन सां परॾेही पॉलिसी असांजी मुतासिर थींदी? हिन वक़्तु अहिड़ो छा थियो आहे जो इत्तेहादियुनि सहाफ़ियुनि खे ॾेखारण जो ऐलान कयो वियो आहे? अशफाक, ज़ाहिर वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जो जहिड़े क़िस्म जो माज़ी रहियो आहे, हू जेका ॻाल्हि कंदो आहे उन तां ॿिए ॾींहुं पाण ई फिरी वेंदो आहे। ऐं ज़ाहिर जेका अपोज़िशन आहे या मैदान आम हाणे त ॻाल्हि थी चुकी आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब यू टर्न वठण जो मास्टर आहे। कॾहिं पोइ इलेक्शन मैनिफेस्टो हुजे या उन खां कंटेनर ते बि जेके वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां ॻाल्हियूं कयूं उनजो उत्तर साबित थियो। हाणे जेका हिन वक़्तु ॻाल्हि हले पई ख़त जे हवाले सां, जे लाइ वॾो सरप्राइज़ ॾियणो वज़ीर आज़म इमरान ख़ान खे, उन लाइ सॼे मुल्क मां PTI जा कारकुन उते घुराया विया, सॼो मुल्क इंतज़ार कयो त कहिड़ो सरप्राइज़ आहे जेको वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब ॾिए पियो। उहो सरप्राइज़ वज़ीर आज़म इमरान ख़ान जे खीसे में पियो ऐं उहो कढी अवाम खे ॾेखारियो त उहो ही ख़त आहे। हाणे साॻियो ई ख़त जंहिंजो अवां बि ज़िक्र कयो त छो त हीउ मुल्की मामिलो आहे, इन जे करे हू फ़िलहाल नथो ॿुधाए, पर जेके शक आहे त उनखे ॾेखारे सघे थो। ॿी शयूं हाणे आहिस्ते आहिस्ते ॿाहिरि अचनि थियूं। जेसिताईं तालुक़ आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको अॼु बि ॻाल्हायो आहे या हिन वक़्तु जॾहिं असां ॻाल्हायूं पिया त इस्लामाबाद में कुझु सहाफ़ियुनि खे घुरायो वियो आहे ऐं उन्हनि खे उहो ख़त ॾेखारियो वेंदो। ही उहे ई सहाफ़ी आहिनि जिन खे जॾहिं हिकिड़ो व्हाट्सअप मैसेज ईंदो आहे त उन ते नैरेटिव ठाहींदा आहिनि। जॾहिं इमरान ख़ान साहब खां इंटरव्यू वठिणो हूंदो आहे त उन वक़्तु इंटरव्यू ॾेई ईंदा आहिनि। सो ही उहे ई तक़रीबन 8-10 अहिड़ा सहाफ़ी आहिनि, जंहिंमें कुझु यूट्यूब जा ब्लॉगर्स बि आहिनि जेके ज़ाहिर हुकूमत जूं पॉलिसियूं खणी अॻिते हलंदा आहिनि। ऐं PTI खे सॼी हुकूमत जे दौर दौरान इहो महसूसु पियो आहे त शायदि मुल्क में हाणे बचाई इहे सहाफ़ी आहिनि। उन्हनि सहाफ़ियुनि खे ख़ान साहब ॾेखारणु वञे पियो, मां सम्झां पियो उन्हनि खे ॾेखारण जी बि ज़रूरत न हुई। अगरि उन्हनि खे ईअं ई चई छॾिजे हा त उहे सभु शयूं मीडिया ते अची या जेका यूट्यूब ते कुझु ब्लॉगर आहिनि उहे अची ॿुधाए छॾनि हा। बाक़ी मां नथो सम्झां त हिन ख़त जी का एतिरी अहमियत आहे। हिन ख़त बाबति मेराज ख़त जे बारे में इहो पिणु चयो वियो आहे त पाकिस्तान जो जेको इंग्लैंड में सफ़ीर आहे उन पारां हिकु माहौल ॾिसी उतां जो उन हिसाब सां हिकु मरासिलो लिखियो वियो आहे। पाकिस्तान जी हुकूमत खे को ख़त न आहे, कंहिं मुल्क जो का धमकी न आहे। इन हवाले सां अवां छा था सम्झो त का धमकी आमेज़ ख़त आहे या सिर्फ़ हिकु मुशाहिदो आहे पाकिस्तान जे कंहिं सफ़ीर जो? अशफाक, हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न, हाणे तव्हां जेका असांखे सूरत हाल नज़र आई 2-3 हफ़्ता पहिरियां वज़ीर आज़म इमरान ख़ान जंहिं वक़्तु यूक्रेन ते रूस हमलो कयो उन वक़्तु वज़ीर आज़म इमरान ख़ान उन ॾींहं ते बल्कि रशिया जे दौरे ते पहुतल हो त उन दौरान असां ॾिठोसीं ऑफिशियल अनाउंसमेंट्स में यूरोपीय यूनियन हुजे या केतिरनि ई मुल्कनि पारां पाकिस्तान खे चयो वियो हुयो त तव्हां हिकु सॉवरेन कंट्री ते जॾहिं हमलो थिए थो, रशिया हमलो करे थो, उन ॾींहं ते तव्हां हुते वञो था, उन ते पुछाणो थी सघे थो। उन बाबति यूरोपीय यूनियन ऑफिशियली हुनजे हिन वक़्तु बि प्रेस रिलीज़ मौजूदु आहे, हुन में बि पुछियो वियो त जवाज़ तव्हां ॿुधायो
इन खां अॻु बि वज़ीर आज़म इमरान ख़ान खां कुझु मुल्कनि पारां पुछियो वियो उन बाबति इन तरह जी का ऑब्जर्वेशन के जी थी सघे थी के माण्हू जी थी सघे थी। ज़ाहिर जेके डेलीगेट्स पाकिस्तान जा वेठा आहिनि उहे हर महीने राब्ते में हूंदा आहिनि, उहे पंहिंजो ऑब्जर्वेशन ॾींदा आहिनि ऐं ज़ाहिर ही जेका ऑब्जर्वेशन हुई छो त ॾींहं उहे हुआ उन्हनि ॾींहंनि में ही आयल हुई ऐं हिनखे जेको हुकूमत चयो पई त 7 मार्च जो ही ख़त आहे, 7 मार्च ते ही ख़त आयो आहे। ज़ाहिर कंहिंजी ऑब्जर्वेशन थी सघे थी 8 मार्च ते ज़ाहिर पीपल्स पार्टी खे इस्लामाबाद पहुचणो हो ऐं इन ॾींहुं ई बेतवादी रिथ जमा कराइणी हुई। इहो अपोज़िशन जो अॻु में प्लान तय हुयो, न सिर्फ़ु हिन वक़्तु तय हुयो, उन खां अॻु में भला पीपल्स पार्टी त 2 सालनि खां इहो ज़िक्र करे पई त हिन ख़िलाफ़ बेतवादी रिथ आणिजे। गुज़िरियल भेरे PTM जो टुटण वक़्तु बि पीपल्स पार्टी जो साॻियो ई मौक़िफ़ हो। उन वक़्तु कहिड़ो ख़त हो, कंहिं चयो हो, या वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क में कहिड़ी हुनजी 3-4 सालनि दौरान कारकर्दगी रही आहे जो हाणे जेके ॿिया मुल्क आहिनि उन्हनि खे ख़तरो महसूस थी वियो आहे त शायदि ही वधीक असो रहियो त पोइ पाकिस्तान अलाए किथे पहुची वेंदो। ज़ाहिर जेके तव्हां ग्राउंड ते सूरत हाल ॾिसो बिल्कुलु उत्तर आहे, कॉन्स्टिट्यूएंसीज़ आहिनि जेके हिन ते वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब हिन वक़्तु खेॾे पियो। इन जो अवाम सां को बि तालुक़ु न आहे। आख़िरी हद ताईं ख़ान साहब जी कोशिशि आहे त पंहिंजी हुकूमत बचाइजे। रियासत मदीना जी ॻाल्हियूं कंदड़ कुझु ॾींहं अॻु में इहो चवंदड़ त गोज़ार खे कंहिं बि सूरत में न हटायो वेंदो आहे। काफ़ी खे कहिड़े तरीक़े सां वज़ीर आला जो उम्मीदवार बणाए पियो। MQM खे जेके हिन वक़्तु ऑफर्स PTI करे पई, इवन बाप खे जेके ऑफर्स करे पई, इहे सभु शयूं असांजे साम्हूं आहिनि। इन पावर पॉलिटिक्स जेका पाकिस्तान में नज़र अचे थी उन में उनजो ज़ाहिर जेको हिकु सभ खां वॾो हिसो आहे उहो PTI बि आहे ऐं हिन वक़्तु उहा पॉलिटिक्स हले पई ऐं इहो सभु जेके बि शयूं थियनि पियूं इहो मां अॻु में अव्हांखे ॿुधायां त इहो नैरेटिव क़ाइमु करण लाइ थियनि पियूं। जॾहिं ही सूरत हाल तब्दील थींदी त उन खां पोइ इमरान ख़ान ॻाल्हाईंदो छा? इमरान ख़ान इहो ई ॻाल्हाईंदो त मां आलम इस्लाम में जी बुलंदी जे लाइ पाकिस्तान खे अलाए किथे पहुचायो, मां हे कमु कया, मुंहिंजे ख़िलाफ़ वेस्ट हुनखे हटाइणु चाहियो पई ऐं हुनजो अपोज़िशन साथ ॾिनो, मां जेके शयूं करणु चाहियां पियो उहे मूंखे करणु न ॾिने वियो। इहो हिकिड़ो नैरेटिव क़ाइमु कयो पियो वञे। अपोज़िशन जेका असांखे नज़र ईंदी कुझु ॾींहंनि खां पोइ PTI अपोज़िशन जे मोड में हुनजी तयारी हले पई। मां हिन खां वधीक कुझु बि न सम्झायां। अच्छा मिराज, अगर पाकिस्तान की इन वक्त सियासी सूरत हाल ते गाल कजे त शाम 4 बजे MQM भी पंहिंजो फैसलो प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए वाज़े करे थी त उन खां पोइ सियासी सूरत हाल अवां छा था ॾिसो? उन खां पोइ वज़ीर आज़म वटि इस्तीफ़ा ॾियण खां अलावा को ऑप्शन बचे थो? अशफाक, जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई MQM जे हवाले सां, MQM सां राति मुलाक़ात थी हुई अपोज़िशन जे अॻुवाणनि जी ऐं उन वक़्तु मुआहिदो बि थी चुको आहे ऐं जेको हिन वक़्तु ताईं मुआहिदो साम्हूं आयो आहे उन मूजिबि सिंध काबीना में वज़ारतूं MQM खे पीपल्स पार्टी ॾियणु वञे पई। शहरनि जी 40% कोटा पीपल्स पार्टी ॾियणु वञे पई। जेको ईंदड़ सेटअप हूंदो अपोज़िशन जो उन में सिंध में गवर्नरशिप MQM खे ॾियणु वञे पई ऐं कराची हैदराबाद जे एडमिनिस्ट्रेटर MQM खे ॾियणु वञे पई ऐं पीपल्स पार्टी जो उन ते मामला तय थी विया आहिनि। ॿिए पासे खां सियासी तौर ते बि इन शयुनि ते नज़र विझो त ज़ाहिर सिंध जी राजधानी कराची में जेको मुक़ाबिलो थियो हुयो 2018 में उहो बि MQM ऐं PTI में ई असांखे नज़र आयो आहे। अगरि हाणे सेटअप में का तब्दीली अचे थी त उन में अॻिते जी सूरत हाल जे हवाले सां बि MQM खे इहा शइ सूट करे थी त हू PTI ख़िलाफ़ हाणे खां ई थी वञनि। ज़ाहिर अॻिते हली पोइ हिनजी कंपेन हलणी आहे। पर हिन सॼी सूरत हाल में तव्हां ॾिसो त सिंध जो आवाम किथे बीठल आहे, सिंध जो माण्हू किथे बीठल आहे, जिन पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो, जिन उन्हनि खे चूंडायो, जिन उन्हनि खे वाननि ताईं पहुचायो या जेको इवन MQM जो माज़ी रहियो आहे उन जमात खे एॾी वॾी क़ीमत छो पई ॾिनी वञे, कहिड़े बुनियाद ते ॾिनी पई वञे। ऐं ज़ाहिर असां ॾिठो आहे अॻु में अगरि हिन वक़्तु ज़िक्र थिए थो लोकल गवर्नमेंट जे हवाले सां त उहो सिधो सो जेको कानून आहे या इवन जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो असांखे नज़र आयो हुयो उन ते जेको MQM जी राय रही आहे उहो सिधो सो बिटो बलदियाती निज़ाम आहे ऐं हिकु ॿहिराइण जी कोशिशि आहे जिते MQM जो जेको माज़ी रहियो आहे उहो असांखे ॿुधाए पियो पर उन ते पीपल्स पार्टी राज़ी थी आहे। ऐं ज़ाहिर इहो मां सम्झां पियो त सिंध जे अवाम जे
जो जेको वोट पीपल्स पार्टी खे मिलियो आहे उन जो पीपल्स पार्टी सौदो कयो आहे ऐं इक़्तिदारी सियासत में हमेशह जीअं माज़ी असांखे पीपल्स पार्टी जो नज़र आयो आहे साॻियो ई तरीक़ेकार हिन वक़्त में वर्जायो वञे पियो। इन जो सभ खां वधीक नुक़सानु सिंध जे माण्हुनि खे थींदो, सिंध जे अवाम खे थींदो, जेको ज़ाहिर आहे एमक्यूएम जी माज़ी जी सियासत खे अॻियां रखी इहो सम्झी सघे थो त इहा शइ वाज़िह आहे त उन जो नुक़सानु अवाम खे ई थियणो आहे, ख़ासि तौर ते सिंध जे अवाम खे थियणो आहे। वरी एमक्यूएम पाण खे मज़बूत कंदी ऐं एमक्यूएम जो जिस क़िस्म जो माज़ी रहियो आहे उन मां इन शइ जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त इहा जेका पॉलिटिक्स हिन वक़्तु हले पई उनखे वधि में वधि सूट उहा शइ करे पई जेका पीपल्स पार्टी एमक्यूएम खे सिंध में ॾियणु वञे पई। हाणे हिन सॼी सूरत हाल में ज़ाहिर पीपल्स पार्टी खे इक़्तिदार खपे, हुनखे ईंदड़ सेटअप में पंहिंजो हिसो खपे। पीपल्स पार्टी इन बेतमादी रिथ जो बुनियादु विधो हो, उन जे लाइ ही सभु कुर्बानियूं सिंध जे अवाम जूं जेको मैंडेट सिंध जे अवाम जो पीपल्स पार्टी खे मिलियल आहे उन में ख़यानत पीपल्स पार्टी करणु वञे पई ऐं उन जो जेको गारंटीयर आहे उहो मौलाना फज़लुर रहमान ऐं शहबाज शरीफ़ हूंदा। बाज़ाब्ता तौर ते मुआहिदो थी चुको आहे ऐं मां नथो सम्झां त हिन वक़्तु एमक्यूएम पोइ हिते हटंदी। जेके 2 वज़ारतूं फ़ारूक नसीम जी ऐं हिकु IT जी मिनिस्ट्री उहे हिन ॿिनी तां जेके वफ़ाक़ी वज़ीर हुआ उहे इस्तीफ़ा ॾींदा, कुझु देरि में उहा इस्तीफ़ा बि साम्हूं अची वेंदी ऐं उन बाद शाम जो बाज़ाब्ता तौर ते इन जी अनाउंसमेंट थी वेंदी ऐं हीउ जेको मामिलो हिन भेरे साम्हूं आयो आहे उन में सभु दुरियूं गॾु वेठियूं आहिनि ऐं उन में जेको हतमी फ़ैसिलो थियो आहे उन्हनि में सभिनी अॻुवाणनि जी सयूं आहिनि त हाणे पीपल्स पार्टी जेके फ़ैसिला थिया आहिनि उन ते अमल करण जी बि पाबंद आहे ऐं सिर्फ़ु हीउ जेको ईंदड़ असांखे सेटअप कुझु अरसे लाइ नज़र ईंदो पोइ उहो साल जो हुजे थो, 1.5 साल जो हुजे थो, उन दौरान हूंदो। पर इहे बि ज़रियनि वटां ख़तरो साम्हूं अचनि पई त ईंदड़ जेको 5 सालनि जी का हुकूमत हूंदी त उन में बि एमक्यूएम खे ठीकु ठाक हिसो अपोज़िशन पारां ॾिनो वियो आहे ऐं ज़ाहिर इहा जेका मैंडेट जी सिंध जे अवाम जो जेको मिलियल मैंडेट पीपल्स पार्टी खे आहे उन में ख़यानत पीपल्स पार्टी खे आहे। मेराज हबीब साहब वॾी महिरबानी, अवां पंहिंजो तजियो हिन हवाले सां पेश कयो। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इत्तिहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे, मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इत्तिहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त बेतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे, मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि इत्तिहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि पर को बि ड्रामो न आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेतमादी रिथ पाकिस्तान ख़िलाफ़ आलमी साज़िश आहे, मुल्क ख़िलाफ़ परॾेही साज़िश कई पई वञे। संदसि चवणु हो त हू धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि ऐं इत्तिहादी पार्टियुनि जे हिकु मेंबर खे ॾेखारींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सियासी बहरान मुल्कनि में ईंदा रहंदा आहिनि। बेतमादी रिथ बहरान पैदा करण जो आइनी तरीक़ो आहे। माण्हू ख़त खे ड्रामो करार ॾेई रहिया आहिनि पर को बि ड्रामो न आहे। अव्हां खे आगाह कयूं पिया त वज़ीर आज़म इमरान ख़ान धमकी वारो ख़त सीनियर सहाफ़ियुनि इत्तिहादियुनि खे ॾेखारण जो ऐलान करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अमीन